अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 जुलाई ट्यूसडे ऐं हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन 11:15 ऐं मां बसर कटे दाख़ थी कयां। लंच में मां ठाहींदमि ज़ेरनि जो बोड़ ऐं उनखां अलावा अॼु ज़ेरा गोभी हणी वई। बीमारी जो ड्रामो हुनजो थींदो रहंदो आहे अक्सर। त थांव सुराण धोई रखिया आहिनि ऐं हिते जेको आहे सुराण चांवर थी साफ़ु करे सुराण ॾेखार। हे राति जे लाइ सुराण पचाईंदी राति जो कुझु कंहिं क़िस्म जी मटन जी बिरयानी या पुलाव अलाह ॼाणे मटन वारा राइस छा मेमनी बिरयानी बाबा रात जो या पचंदी। सो सुराण वो जेको मटन साफ़ कयो त उन मटन में हिसो हुयो हिकिड़ो लिवर, त उहो वरी मां पीसिस करे रखियो आहे। ऐं लंच में मां उहो ठाहे थी छॾियां। हिते मां कुझु पिस्ता भिॼाया आहिनि पाणी में गरम में। सुगन जी फरमाइश हुई त सयूं खाइणियूं आहिनि, सो हे थोरियूं सयूं आहिनि, इहे मां हाणे पचाईंदमि। ऐं उनखां सवाइ मां हिते ॾही ॼमाइण लाइ रखी आहे। ॾही ख़तमु थी वई तक़रीबन। सो इहो कम जो सिलसिलो हले थो। सुबुह खां मसरूफ़ आहियूं असां त। ऐं तारीख़ बि माशाल्लाह घर में अॼु हुनजो वर्क फ्रॉम होम आहे सिलसिलो। त बसि मां हाणे प्रॉपर लंच बि ठाहींदमि। असां पाण में हूंदा आहियूं त पोइ कुझु बि उबतो सुबतो मीन्स कोई चाट, कोई छोला, कोई बर्गर, सुराण जी कुकिंग खे असां इंजॉय कंदा आहियूं। पर तारीख़ इहे शयूं न खाईंदो आहे। सो तंहिंजे करे मां हीअ लंच जी तयारी थी कयां। सुराण पंहिंजी डिनर जी तयारी हिन महिल खां थी करे। सो गोश्त साफ़ु करे फ्रिज में रखियो अथई। चांवर बि हाणे साफ़ु करे छॾींदी जॾहिं हिन जो प्रोसेस शुरू थींदो कम जो। त इहो आहे सिलसिलो हिन महिल। 12:15 थिया आहिनि ऐं मां हिते लॻी पई आहियां कम खे। सयूं मां पचाए छॾियूं ऐं ज़ेरा कढी रखिया अथमि ऐं सॼा थां बि धोई छॾिया जेके बि हिन महिल ताईं मेरा थिया हुया। ऐं ॾही कुल हीअ बची जंहिं मां थोरी बोड़ में विझंदमि ऐं बाक़ी ॾही त मां ॼमाए रखी आहे हिते गरम गरम बाहि जे पासे में, त जीअं थोरो जल्दी ॼमी वञे। इहो ख़ाली थी वियो आहे न, इन करे किरियो आहे। हलो पोइ हिन में विझां थी पाणी। हे केॾो वॾो थी वियो मुंहिंजो वणु। हिकु बजे कुझु मिंट थिया आहिनि, अज़ान अचे थी ऐं असां ॿई ॼणियूं वञूं था ज़रूरी कम सां ॿाहिरि। ऐं कुझु एमरजेंसी में शयूं खपनि, उहे वठण था वञूं। सो मोटी अचे वञे नमाज़ पढ़बी, सभु कुझु जेके बि कम रहियल आहिनि कबा। असां अची विया आहियूं वापसि। फ्रूट, सब्जियूं, कुझु बेकरी आइटम्स आहिनि ऐं ॿियो बि अलाए छा छा आहे। पकड़ में जेको बि वठी आयासीं उहो सुगंध आहे घर जे अंदरि। हाणे जेसिताईं उहो असां दरवाज़ो खोले त हाणे हुनखे मां कॉल कई आहे। ऐं माशाल्लाह मक्खियूं मच्छर केॾा आहिनि। माशाल्लाह मुंहिंजे सॼनि प्लांट्स ते बहार आयल आहे बारिश जे करे ज़बरदस्त। अचण सां पहिरियों जेको आहे ॾही चेक कई अथमि, फस्ट क्लास ॼमी वई आहे। ऐं बोड़ मुंहिंजो हिते मज़ेदार तयारु आहे। हाणे मां पचाईंदमि मानी। हालांकि नमाज़ जो टाइम थी वियो आहे पर बुख जो बि टाइम आहे, इन करे जेको आहे पहिरियों प्रायोरिटी जेका आहे असांजी खाधो आहे। ठीकु आहे, मानी खाई पोइ वरी वेंदीसीं नमाज़ बि पढ़ंदासीं। असल में असांजो हुयो सुपर स्टोर ते कमु हुयो, त उस ताईं वियासीं त मां सुराण खे चयमि हाणे थोरो अॻियां आहे मंगल बाज़ार। असांखे ख़बर हुई त उहा प्रॉपर न लॻी हूंदी छो त बारिश थी थिए बार बार, सुबुह बि मींहुं वसियो आहे। सो मेन रोड ते उन्हनि जेके फ्रूट ऐं सब्ज़ी जा स्टॉल हणी वेठा, त असां उतां ई वठी ऐं तकड़ में वापसि अची वियासीं। असां हाणे मानी पचाईंदमि ऐं लंच इंजॉय कंदासीं। हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन केतिरो थियो आहे, 4:15 हैं 5। माय गॉड, शाम जा 5 था थियनि। सुराण हिते मटन चाढ़ियो आहे ऐं कुझु हिते तयारी अथसि, मेमणी बिरयानी जी तयारी थी थिए। सो ॾिसूं था त छा थो पचे, छा थो थिए। यानी ख़बर आहे बिरयानी थी पचे, टेस्ट ॾिसंदासीं त कीअं आहे। सो अच्छा, हीअ कंहिंजो किताबु आहे ताहिरा? अच्छा, हे ARY ज़ौक़ जो किताबु आहे, उन मां सुराणी हीअ मेमनी बिरयानी ॾिठी आहे। पिक्चर हिन जी कोन्हे, रेसिपी आहे। सो सुराण इन एक्शन। मां अची वई आहियां पंहिंजे कमरे में। कल्ह हे भर्त हिते अध में छॾियो हुअमि, त अॼु सोचां थी हिनखे कंप्लीट कयां या अॻियां वधायां जेतिरो बि कयां। छो त जेसिताईं 3 पहिरीं जी आज़ान ईंदी दिमाग़ ताईं मां हिते वेही भरियां थी। ऐं डिनर जो मूंखे टेंशन कोन्हे। शाम जो कुझु महिमान ईंदा त पोइ नमाज़ पढ़ी 3 पहिरीं जी उन्हनि जी थोरी वेलकम जी तयारी कंदमि। ऐं तेसि ताईं कुझु हिते कम खे अॻु भरो करे वठां।
अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 जुलाई वेनसडे, तक़रीबन 10:30 थिया आहिनि सुबुह जा। ऐं ज़हरा अॼु बि कोन आई आहे। सो सभिनी खां पहिरियों त मां हितां हीउ सॼो कचिरो कढंदमि, पन जेके जमा थी विया आहिनि, छो त हीअ ईंदी आहे त उहा कढंदी आहे। ॿिनि ॾींहंनि खां न निकिता आहिनि, तंहिंजे करे घणा थी विया आहिनि। ऐं हिते पाणी बि विझिणो आहे, हिन थां में इहो ख़ाली थी वियो आहे। पहिरियों मां इहो कमु करे वठां। ऐं कल्ह जो व्लॉग इन लाइ मां पोस्ट न कयो, छो त महिमान अची विया त उन्हनि खे काफ़ी सारो टाइम ॾियणो पियो। पोइ देरि थी वई, देरि सां असां वांदा थियासीं त मां बसि पोइ उहो अधु व्लॉग हुयो, अधु सम्झो त मां उहो पोस्ट कोन कयो। सो हाणे तव्हांजो मां सॼो कमुकारु करे वठां। बारिश जो पाणी जमा थियल आहे माशाल्लाह, इलाही सारो। अंदरि प्लांट्स खे बि ॾियणो आहे। ऐं हिते जेको आहे कुझु सफ़ाई बि कंदमि, पन वन जमा थी विया आहिनि घणेई, उहे सॼा ॿेड़े हिकु पासे कंदमि। वाओ माशाल्लाह, ज़बरदस्त। मां ॿाहिरां प्लांट्स खे पाणी बि ॾेई आयमि, सफ़ाई सुथराई करे आयमि। ऐं सुरण सुबुह खां लॻी पई आहे। सवेर नमाज़ महिल इहो डो ठाहे रखियो हुई ऐं हाणे इहे कुकीज़ ठाहियूं आहिनि। कहिड़ियूं कुकीज़ आहिनि अदी? पीनट बटर कुकीज़। वाह ज़बरदस्त। ख़ुशबू त कहर जी आहे, पर चिकनाई ॾाढी आहे। मां बसि डिजी थोरी खाईंदमि। सो असांजी कुकिंग क्वीन, किचन क्वीन जो जेको सिलसिलो जारी आहे कम जो। ऐं ॾिसूं त ॿियो अॼु में छा थी ठाहे, अलाए ख़बर न आहे। सो हिकिड़ा इहे कढिया अथई ऐं ॿियो जेको आहे ॾेखार, ॿिया ओवन में अंदरि विधा अथई। मां सम्झी वई हुयमि तूं इहा ॿी टे खणणु वई हूंदी मथां। सो यम यम, मज़ेदार, ॾिसण में मज़ेदार। अञा मां खाधो कोन्हे, इन करे मूंखे ख़बर न आहे। हे आहे सुराण जो बुक कुकीज़, जंहिंमां सुराण हे कुकीज़ ठाहियूं आहिनि। ऐं हाणे तव्हांखे बुक वारियूं बि थी ॾेखारियां ऐं असली जेके सुराण ठाहियूं आहिनि उहे बि ओरिजिनल। हे ठीकु आहे। ऐं हे सुराण जी ठहियल, हे टोटल सीन माशाल्लाह। सो इहो न आहे त असां सिर्फ़ु किताब वठी रखंदा वेंदा आहियूं, बल्कि उन्हनि जो इस्तेमालु बि थींदो रहंदो आहे। सो इहो सुराण किताब जो इस्तेमालु कयो आहे। छा त टेस्ट आहे, जेको मां खाई ॾिठो। पर हे इलाही कुकीज़ माना बटर चमकनि थियूं सॼियूं मखण में। सो मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे न खाईंदमि, मूंखे अॻु में वॉर्निंग मिलियल आहे डॉक्टर जे तरफ़ां, ॿिए कंहिंजे तरफ़ां न। सो तव्हां ॿुधाइजो कीअं लॻो तव्हांखे। कटे रही आहियां। कल्ह असां भाॼी वरितीसीं ऐं सुराण जेको आहे हाणे मेहा कटींदी ऐं अटो ॻोहींदी। सॼे ॾींहं जे कमनि जा सिलसिला हलंदा रहंदा माशाल्लाह सां। ऐं मंझंदि जो ख़बर न आहे त मां भिंडी पचाईंदमि या असां कल्ह जेरनि जो ॿोड़ पचायो त माशाल्लाह उहो इलाही सारो पियो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त या त उहो खाईंदासीं, पोइ भिंडी फ्रीज़ थी वेंदियूं। भिंडी खे पचाइण जो सभिनी खां सुठो तरीक़ो कहिड़ो आहे? मुंहिंजो अॼुकल्ह जेको फेवरेट आहे न, उहो आहे मुंहिंजो भिंडी दो प्याज़ा। अलाह अकबर, मां उनजे पोयां ईअं क्रेज़ी आहियां, हेॾो थो वणे मूंखे। ऐं पचाइण सेखारे? हा, मुंहिंजी इहा वीडियो अथई, पर तूं इहो खाराइजांइ पैसनि खे बि, पाण बि खाइजांइ, त फिर तूं आईंदा इहो ई पचाईंदी। त ख़बर आहे मूंखे घणी महिनत वारा खाधा न आहिनि। हे महिनत वारो अथई थोरो। हलो ठीकु आहे। हा त सुराण नेहा थी छिले। ज़ाहिर आहे ॿ ॼणा कमु कंदासीं त थोरो जल्दी कमु थी वेंदो। ऐं इहे असां मेहा राति जो फ्राए कंदासीं इंशाल्लाह। इरादो इहो ई आहे, वधीक अलाह खे ख़बर। हा त असां राति जो ॿाहिरि मानी खायूं। छो ॿाहिरि जी मानी जी तव्हांखे ख़बर आहे त मां शौक़ीन सफ़ा न आहियां। हा तव्हां वञिजो, मां पंहिंजो कुझु न कुझु पचाए खाईंदमि। ॿुध, होल्ड ते आहे या इहो खुसर फुसर बि वीडियो में थी कयो? इहो छा आहे? वाह, इहा त ग़लति ॻाल्हि आहे न। हलो, हे सुगन जी जेके शर्ट जी एम्ब्रॉयडरी मां कंप्लीट करे छॾी आहे। एम्ब्रॉयडरी बिल्कुलु सनी, नाज़ुक, नफ़ीस। ऐं हाणे मां हणां थी हिन में मोती। ऐं मोती कहिड़ा आहिनि मूं वटि? हे सना मोती। हा सुगन, इंग्लिश में छा चइबो आहे? सीड बीड्स। सीड बीड्स। ऐं शायदि उर्दू में चवंदा आहिनि पोथ खे मोती। मूंखे ख़बर न आहे। हा, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन जो लुक हीअं थो बीहे, दैट्स वेरी नाइस, है न, केॾो प्यारो थो लॻे। ऐं सही ॻाल्हि आहे सुगन चवाणी त जेके जनरेशन ऐं ॿिया जेके बि आहिनि ब्रांड्स अॼुकल्ह पंहिंजे सिबियल कपिड़नि ते अहिड़ा सना सना कम करे जेको आहे पंहिंजो सेल था कनि। असां सॼी उमिरि खां नानियुनि ॾाॾियुनि खां इहे कमु कंदा आया आहियूं। इवन मुंहिंजी ॾाॾी बि जेको आहे पंहिंजे रवनि ते ईअं सन्हड़ा मोती अहिड़ियूं किनारियूं ठाहींदी। सो बसि हाणे पर मूं वटि कुझु आहे कोन जो मां तव्हां सां शेयर कयां।
त इहो करणु घुरिजे। ऐं इहे ब्रांड्स बि जेके आहिनि हक़ीक़त इहा आहे त असांजे ट्रेडिशनल पुराणनि कमनि खे ई जेको आहे प्रमोट था कनि ऐं उन्हनि खे ई वराए वराए फैशन में था आणनि। सो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांजे घर में इहे कम कॾहिं बि रुकिया न आहिनि, इहे थींदा रहंदा आहिनि। भर्था, स्वेटर, सिलाई, इवन तव्हां ॾिसो त मां रीलियूं थी सिबां ऐं मां इहे बि ज़िंदगी में जुमिला ॿुधा त पढ़ियल लिखियल माई आहे, मुड़ुस बि ऑफिसर अथसि, पोइ बि रीलियूं थी सिबे। सो माण्हू सम्झंदा आहिनि त बसि पढ़ियल लिखियल जो थियो त उहो सुई धागो न खणे हथ में, असांजो इहो रवाजु न आहे। सो अलहमदिल्ला। ऐं सुगन जी निटिंग बि मां शेयर न कई आहे, जेका हिते रहंदे हुन कंप्लीट कई आहे, उहा बि ॾिसां थी तव्हां सां मां शेयर कंदमि। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे हिन ते त असां सभु, मुंहिंजूं धीअरूं बि, मां बि, असां पढ़िया लिखियासीं बि ऐं असां पंहिंजो सुई धागो न छॾियो आहे। ऐं इनखे तव्हां सां शेयर करण जो मतिलबु आहे मोटिवेशन। शायदि कंहिंखे ॾिसी ख़्यालु अचे, ईअं न त को वाह वाह जे लाइ। ऐं अलहमदिल्ला वाह वाह असां ज़िंदगीअ में एतिरी सिमेटी आहे जो असांखे उन जी ज़रूरत बि न आहे। पर तारीफ़ रुॻो उन अलाह जी आहे जंहिं असांखे इन क़ाबिल कयो आहे। त इन्हनि शयुनि खे कंटिन्यू रखणु घुरिजे। हे त मां हमेशह चवंदी आहियां न त इहे सॼा क्राफ्ट, इहे सॼा हुनर मुंहिंजे लाइ हिकिड़ी थेरापी जी हैसियत रखंदा आहिनि। मां थकिबी न आहियां, बीमार न थींदी आहियां, परेशान न थींदी आहियां। पर अगरि मूंखे अहिड़ो को बि मसइलो हुजे त हिननि कमनि सां मां इलाही रिलैक्स थींदी आहियां। 6:45 थिया आहिनि हिन महिल ऐं हाणे 3 पहिरीं जी अज़ान आई आहे। सो मां वेंदमि नमाज़ पढ़णु। हिते कुझु थांव सुराण पहिरियों धोई छॾिया ऐं अञा हिन सिंक में कुझु थांव वरी जमा थी विया आहिनि। सो मां नमाज़ पढ़ी अची सभिनी खां पहिरियों त हे थांव अंदरि करे ऐं ॿिया हे थांव धोई छॾींदमि। उनखां पोइ किचन जो ई कुझु न कुझु कमु कंटिन्यू कंदमि इंशाअल्लाह। पूरा 6:30 थिया आहिनि ऐं मां जेको थांव हिते धोई छॾिया ऐं हिन पासे मां मेहा बि तरण जे लाइ रखिया आहिनि। इहे हुते तरजनि था पिया, हल्की बाहि ते छॾिया अथमि। ऐं हाणे हिते वेहंदमि, ख़बरूं ॿुधंदमि। सुबुह जो मंझंदि ठाहियां पई त लाइट हली वई त हिते ई अध में छॾे ॾिनो, ईअं ई सोफ़े ते पियो ऐं सॼा मुंहिंजा मोती धागा वग़ैरह हिते पिया आहिनि। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॾेखारियां सुगन हिकिड़ो त जेको पहिरियों निटिंग करे चुकी आहे उहो मां हुनजो रिकॉर्ड न कयो आहे। हे हिते यानी वेठे वेठे हे मूंखे हिन टोपी ठाहे ॾिनी आहे, हे हिनजो सुप्तो पासो आहे। अञा हिनखे फिनिशिंग करणी अथसि, हिनजी सिलाई करणी अथसि। ऐं हे गिलगिती ॿार जिन ॾे मां पहिरियों बि गिफ्ट मोकिलिया मां उन्हनि जे लाइ, छो त हाणे त गर्मी आहे। हे ठाहींदी, हिकिड़ो 2 स्कार्फ बि ठाहियो अथई, हिकिड़ी अञा ॿी टोपी बि ठाहे ॾींदी 2 भाउ भेणनि जे लाइ, त इहे मां ओॾे मोकिलींदमि। सो हिन खां पहिरियों बि हुन जेको ठाहियो उहो पैक करे रखियो अथई, त हे अञा अध में अथसि। हीअ बि हाणे हितां उथी वई आहे थोरी देरि पहिरियों, सॼी मंझंदि हिते सुगंध बि ख़बरूं पई ॿुधे ऐं निटिंग पई करे। इहो ई असांजो कमु हूंदो आहे। सो हाणे मां हिते ख़बरूं ॿुधंदमि ऐं मां हिते मोती हणंदमि ॿई शर्ट खे। हे मज़ेदार मेहा तरजी रेडी थी विया आहिनि ऐं मां हमेशह पासे करे छॾींदी आहियां कंहिं बि तरियल शइ खे, त एक्स्ट्रा जेको ऑयल हुजे उहो भले साइड ते थी वञे। ऐं उन सां गॾु सुगन जी शर्ट बि कंप्लीट करे वरितमि, हीअ गिची ऐं हीअ ॿई ॿाहूं। सो हाणे असांजी जी अज़ान थी अचे ऐं मां वेंदमि नमाज़ पढ़णु। उन खां पोइ नमाज़ पढ़ण खां पोइ अची चांवर पचाईंदमि। कुझु चिकन बि फ्रिज में पियो आहे पकल, उहो बि हूंदो डिनर में। सो तव्हांखां मां हाणे हिते मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाही।